अदब जी दुनिया वसी आहे, पर उन वसी दुनिया मां उन्हनि अज़ीम शख़्सियतनि नालो कमायो आहे जेके बेहद मुशक़त ऐं जदोजहद सां ॾींहुं राति हिकु करे पंहिंजी ॿोलीअ जे जियापे लाइ पाण पतोड़ियो आहे। उन्हनि मांझी जोधनि मां ग़ुलाम रब्बानी बि हिकु आहे। संदसि जनम 5 नवंबर 1933 ईस्वीअ ते नौशरो फ़िरोज़ ज़िले जे ॻोठ मोहम्मद ख़ान आगरे में थियो। संदसि वालिद जो नालो अब्दुल लतीफ़ हो, जेको ॻोठ मोहम्मद ख़ान आगरे जी पढ़ियल लिखियल शख़्सियतनि मंझां हो। रब्बानी साहब बुनियादी तालीम पंहिंजे ॻोठ मां हासिल कई ऐं ग्रेजुएशन करण खां पोइ 1957 ईस्वी में सिंधी अदबी बोर्ड जो असिस्टेंट सेक्रेटरी मुक़ररु थियो। असिस्टेंट सेक्रेटरी मुक़ररु थियण खां पोइ सिंधी अदबी बोर्ड जी तरक़ीअ लाइ केतिरा ई बुलंद पाए जा किताब शाया कराइं ऐं सिंधी अदब जे वाधारे लाइ पाण पतोड़ींदो रहियो। मोहतरमा महताब अकबर राशिदी पंहिंजे मज़मून ग़ुलाम रब्बानी आगरो गोहर कीमियाब में तारीफ़ कंदे लिखे थी त असिस्टेंट सेक्रेटरी ऐं पोइ सेक्रेटरी सिंधी अदबी बोर्ड रही इदारे खे तरक़ीअ जूं मंज़िलूं पार कराईंदो रहियो। 1957 ईस्वीअ खां 1976 ईस्वी सिंधी अदबी बोर्ड जो अहिड़ो शानदार ऐं सुनहरी दौर थी गुज़रियो जंहिंमें संदसि सरबराही अदालत में सिंधी अदब सकाफ़त ऐं ज़बान ते 3 सवनि खां वधीक मनसूबा पाए तकमील ते पहुता। ग़ुलाम रब्बानी आगरो बहितरीन कहाणीकार सां गॾोगॾु बहितरीन सवाह निगार पिणु हो। संदसि केतिरियूं ई कहाणियूं ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो थी चुकियूं आहिनि। सवाह निगार जी हैसियत में हिन किताब जहिड़ा गुल गुलाब जा लिखी सिंधी अदब जे सवान हयात जी सिन्फ़ खे सूंह बख़्शी। जंहिं किताब में सिंध अज़ीम शख़्सियतनि जी ज़िंदगीअ जो अहवाल ऐं वेझड़ाइप जो अहवाल ॾेई उन दौर जे समाजी सियासी मुआइशी जी सूरत हाल जो अक्स पेश कयो अथसि। ग़ुलाम रब्बानी आगरो साहब मुल्क जे मुमताज़ इल्मी इदारे अकेडमी अदबियात पाकिस्तान जो अव्वल डायरेक्टर, पोइ डायरेक्टर जनरल ऐं आख़िरकार चेयरमैन मुक़ररु थियो। तंहिंखां पोइ 1953 ईस्वी में वफ़ाक़ी पब्लिक सर्विस कमीशन जो पिणु मेंबर थियो। पाण सॼी ॼमात इल्म अदब जी तरक़ीअ लाइ कोशान रहियो। उहो ई सबबु आहे जो पंजाबी अदबी बोर्ड तरफ़ां 1986 ईस्वीअ में खेस गोल्ड मेडल सां नवाज़ियो ऐं बहितरीन कारकर्दगी करे ॿिया बि केतिरा ई अवार्ड मिलिया। तंहिंमां सदारती अवार्ड तमग़ाए इम्तियाज़ पिणु शामिल आहे। रब्बानी साहब मुतसवी मक़ाला ऐं मज़मून लिखिया आहिनि, पर संदसि मशहूर किताब आबे हयात कहाणियूं, समाजी अभ्यास, प्यार जी परी, वादी सिंध में बाज़ जो शिकार जहिड़ा गुल गुलाब जा किताब ऐं सॾु पड़ाॾो आत्मकथा संदसि नायाब किताब आहिनि। ग़ुलाम रब्बानी आगरो हिन दुनिया मां 18 जनवरी 2010 ईस्वीअ ते लाॾाणो करे वियो।